इस्लामाबाद में अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे अॻुवाणी अॻूणे सेक्रेटरी जनरल असद उमर चयो है त इमरान खान खे सिक्योरिटी ख़तरनि खां सभ खां अहम आगाह आहिनि। इन लाइ संदसि हेलीकॉप्टर खे परेड ग्राउंड में लहण जी इजाज़त ॾिनी वञे। तहरीक इंसाफ़ जे चेयरमैन इमरान खान 26 नवंबर ते रावलपिंडी पहुचण जो सॾु ॾेई छॾियो ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इमरान खान जो हेलीकॉप्टर ग्राउंड में लहण जे लाइ अदालत में दरख़्वास्त बि दाख़िल कई। हिन हवाले सां सोशल मीडिया ते जारी कयल बयान में असद उमर चयो त सभिनी खे ख़बर आहे त इमरान खान खे सख़्त सिक्योरिटी ख़तरा आहिनि। जलसे गाह पहुचण ते इमरान खान जो हेलीकॉप्टर प्ले ग्राउंड में लहण जी इजाज़त ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।